والكرم وعلى آله وأصحابه وبارك وسلم اللهم سبحانك لا علم لنا إلا ما علمتنا إنك أنت العليم الحكيم اللهم استرنا بسترك الجميل اللهم أيد الإسلام والمسلمين اللهم أعز الإسلام والمسلمين وصلى الله على حبيبه سيدنا ومولانا محمد وعلى آله وأصحابه وبارك وسلم برحمتك يا أرحم الراحمين الحمد لله الحمد لله رب العالمين والعاقبة للمتقين والصلاة والسلام على أشرف الأنبياء والمرسلين وعلى آله وأصحابه وأزواجه وذرياته وعلماء أمته أجمعين فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم وقال الذي عنده علم من الكتاب صدق الله مولانا العظيم وبلغنا رسوله النبي الكريم الأمين مولا تو न छड़ीज आऊं जियां तो आसरी सभी पाड़ों सूरजों एक लहज़े मंजिलती एक तू न मोहम्मद जिबियो लोक मतियो तखोरियो मेरा शाह मदद थी तो दा हसने दादी आहिया अब्दुल लतीफ जो तो बादशाह बगदादी हसनी पीर हादी अजकर का सुभान अल्लाह मणिया तू किया मेरो रहे हमें बिपिरियन वट फक्यों ते फर्क जो हुयो बते हट सजन बाजाई मंसूर थी हमद सना खाबाद लाइक सद एहतराम उलमा किराम हुफ़ाज़ किराम सादात किराम बिलखुसूस हज़रत क़िबला साईं सैयद अल्लाह जुड़ियो शाह क़िबला साईं सैयद ईदर शाह पीर तरीक़त
मुजाहिद अहले सुन्नत सरमाया अहले सुन्नत बिरादरम किबला साईं सैयद मोहम्मद हनीफ शाह खलीली, बिरादरम साईं कारी हाफिज अब्दुल अजीज नाइमी किबला साईं मौलाना मोहम्मद सिद्दीक नोड़ियो, मौलाना साईं मुफ्ती लखाजनो सिकंदरी, बिरादरम किबला साईं अब्दुल कयूम चांदियो करनी, मुजाहिद अहले सुन्नत मोहम्मद हनीफ अल मारूफ कोहाड़ो व दीगर उलमाए ज़िक्र हाज़रीन महफिल, अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। जी अल्हम्दुलिल्लाह अमा प्यारी जमात खे ख़बर अॼु कोई प्रोग्राम असांजे दोस्त मेहरबान अदा अली बख्श पंहिंजे वालिद माजिद मरहूम मग़फ़ूर हाजी अल्लाह रखियो ऐं साईं अली बख्श पंहिंजी वालिदा माजिदा जी रूह खे ईसाले सवाब पहचान जे लाइ अॼोके हिन प्रोग्राम जो एहतमाम कयो आहे। मुंहिंजी दुआ आहे अल्लाह तबारक व तआला अदा अली बख्श जी वालिदैन जा दर्जात बुलंद फरमाए। रब्बे कायनात इन ज़िक्र जी महफ़िल जे सदके उन्हनि जी क़बरनि खे जन्नत जे बाग मां हिकिड़ो बाग बनाए। स्टेज ते कसीर तादाद में मेहमान मौजूद आहिनि ऐं उन्हनि में शायदि हिकु नालो मुंहिंजे ज़हन मां निकिरी वियो, क़िबला साईं सैयद अख्तर शाह दरगाह आलिया लकैरी शरीफ, ऐं ॿिया बि जेकर को रही वियो हुजे त माज़रत। अल्हम्दुलिल्लाह अॼु कोई प्रोग्राम पंफलेट मां ॾिठो हुओ, शाने मुस्तफ़ा भी आहे, शाने औलिया भी आहे ऐं ईसाले सवाब भी आहे। कोशिश कंदुसि इंशाअल्लाह उहे ॻाल्हियूं कम वारियूं अवां जी ख़िदमत में अर्ज़ करियां जेके अवां खे बाद में कम में भी अचनि। अल्हम्दुलिल्लाह असां तव्हां अहले सुन्नत जमात जे अक़ीदे वारा आहियूं। मदीने जे ताजदार जो त शान खुटण वारो आहे ई कोन। पूरो महीनो मिलाद जो हुजे, लौ कानल बहरु मिदादन लिकलिमात रब्बी, इन रोए ज़मीन जे वणनि खे कलम बनायो वञे ऐं रोए ज़मीन जे दरियाहनि खे चश्मनि खे खूहनि खे स्याही इंक मस बनायो वञे। इहे वण खुटी वेंदा, कलम खुटी वेंदा, दरियाह सुकी वेंदा, मुस्तफ़ा जी मीम जो शान खुटण वारो न आहे। सुभान अल्लाह। जमात जी सुभान अल्लाह में मज़ो न आहे। साईं अब्दुल कयूम जी या मोहब्बत भी वरन आऊं ना अहल कम इल्म गुनाहगार आहियां। साईं जेके मुंहिंजे नालो पे वरतो ऐं जे लाइक़ न आहियां, दुआ कयो अल्लाह मूंखे अहिड़ो बनाए। अवां जमात जी भी इंशाअल्लाह दिल ठारणी आहे, पर ईअं जे चुप करे वेंदा त मज़ो कोन्हे। जेकर ॻाल्हि वणे त सुभान अल्लाह चओ। बयान खां पहिरीं मदीने जे ताजदार अड़ियन जे आधार नबीअ जे सरदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बारगाह में अक़ीदतन अदबन एहतरामन दुरूद सलाम जो नज़रानो पेश करियो। का भी जुबान खामोश न रहे। पान करीमन जो फरमाना त अस्माउ सलात अहले महबती, जेको दिल सां सलात पढ़ंदो आहे मां मुस्तफ़ा जो आवाज़ मदीने में सुणंदो आहियां। सुभान अल्लाह। वारिफुहुम, ऐं हबीब फरमायो रुगो सुणंदो न आहियां, पढ़ंदड़ खे सुञाणंदो बि आहियां। चओ सल्लल्लाहु सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह।
प्यारी जमात जी खिदमत में मुझे का कुरान करीम जी आई करीमा तिलावत कई आ जी मुखे ते अचण सां ख़बर पई त लवारी शरीफा अल्लाह जे कामल वली जी पाड़ी में ते मौजूद आहियूं। दरगाह आलिया सुल्तान औलिया हज़रत ख्वाजा सैयद मोहम्मद ज़मा शाह रहमतुल्लाहि ताला अलैह। हाणे रही ॻाल्हि इहा असां तव्हां अहल सुन्नत जमात वारा पीरनि जे पीर जा बि ग़ुलाम आहियूं। अल्लाह जे हर नेक बाने जे दर जा बि ग़ुलाम आहियूं। अवांखे अल्लाह जे क़ुरान मां साबित थो करे ॾियां त हे यारियूं अक़ीदतूं मोहब्बतूं असांजो फुज़ूल न आहिनि। इंशाअल्लाह क़यामत ते ॾियारे रंग लाहींदी। अल्लाह ताला पंहिंजे पाक कलाम में इरशाद फरमायो अक़ाल अल्लज़ी इंदहु इल्मुम मिनल किताब। सुभान अल्लाह। अल्लाह जो नबिया रोए जमीन जो बादशाह हजरत सैयदना सुलेमान अलैहिस्सलाम। सुभान अल्लाह। अल्लाह जो कुरान पे तिलावत करिया साईं जे दरबार लगी पिया बीबी बिल्कीस उतां खां निकते या साईं जे हुजूर पुजण वारी आ साईं जे आस्थाने ते पुजण वारी आ। जिन्नन अची करे साईं ते ॿुधायो फला औरत अची रही आ। अल्लाह जे नबी सोचो तो उहा पंहिंजे वक्त जी बादशाह आहे उन जी सल्तनत आहे छो न उन वारो तख्त हिते घुराए वठां ऐं हो हिते पंहिंजो तख्त ॾिसंदी त उनखे यकीन थी वेंदो त मां अल्लाह जो नबी आहियां। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। तवज्जो अल्लाह जो नबी वेठो आहे साईं जा जिन भी कलमे पढ़ण वारा हा उम्मती इंसान भी हा। अल्लाह जे नबी ऐलान कयो ओ मुंहिंजा कलमे पढ़ण वारो जिन्नो आहे को अवां में अहिड़ी ताक़त वारो बीबी बिल्कीस जो शाही महल 1000 महलनि जे फासिले ते आ 1000 मण वज़नी आ केरु आहे जेको मूंखे जल्दी आणे ॾे। सुभान अल्लाह। 1000 मैल पंध परे ऐं 1000 मणनि खां वज़नी 80 गज चौड़ो 80 गज लंबो केरु आणे ॾींदो। अल्लाह जो क़ुरान गवाए क़ाल इफ़रीतुम मिनल जिन्न हिकिड़ो जिन्न थी बीठो या नबी अल्लाह इहो तख्त मां थो आणे ॾियां। साईं फरमायो घणी देरि लॻंदी क़िबला अञा जलसो हिते हूंदो अवें वेठा हूंदा तख्त आणे ॾियण मुंहिंजो कमु आहे। साईं फरमायो न अञा बि जल्दी खपे। सुभान अल्लाह। साईं पंहिंजो चेहरो जिन्ननि खां हटाए वरी इंसान ॾे करे फरमायो आहे को मुंहिंजा उम्मतियो कलमे पढ़ण वारो अवां जे अंदर को रूहानी ताक़त वारो इहो तख्त मूंखे आणे ॾे। अल्लाह जो क़ुरान गवाह आहे उलमा वेठा आहिनि क़ुरा हज़रात वेठा आहिनि मस्जिद मां क़ुरान खणी आ तोखे आयत थो ॾेखारियां रब जो क़ुरान थो फरमाए सुलेमान अलैहिस्सलाम ऐलान कयो केरा साईं जे उम्मत मां हिकिड़ो वली उथी। सुभान अल्लाह। केरु थी बीठो अर्ज़ कई क़िबला जो तख्त मां थो आणे ॾियां उन वलीअ जो नालो हज़रत आस बिन बरखा रहमतुल्लाह। साईं फरमायो घणी देरि लॻंदे तवज्जो औलिया अल्लाह जे ताक़त जो बयान फरमाया ईअं नाहे त को उहे ख़ाली न रब उन्हनि खे वॾी रूहानी ताक़त ॾिनी आहे। अर्ज़ कई या नबी अल्लाह इहो तख्त मां थो आणे ॾियां घणी देरि लॻंदे साईं ॾींहुं न लॻंदो अधु ॾींहुं न लॻंदो 10 मिंट न लॻंदा 5 मिंट न लॻंदा क़िबला मिंट बि न लॻंदो न साईं अधु मिंट बि न सेकंड बि न। वक़ाल अल्लज़ी इंदहु इल्मुम मिनल किताब अना आतीक बिही क़ब्ल अन यरतद्द इलैक तरफुका। या नबी अल्लाह तुंहिंजे अख जो मथियों विझण अञा हेठीअ सां मिली न
सघंदो तख्त आणे ॾियण मुंहिंजो कम आहे। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। घणी देर में अख छुप अदा गाला घणी देर में साईं मां थोड़े ॾे अल्लाह जो क़ुरान गवाए अना आती कबेही कबला ऐं यरतद इलैक तरफुका साईं दी कोन लगंदो रात न लगंदी अध कलाक भी न 5 मिनट भी न साईं अख छुप खां पहिरीं तख्त आणे ॾियण मुंहिंजो कम। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। अल्लाह जो ला रैब किताब क़ुरान गवाए इंसान सेकंड में अल्लाह जे घणा मरतबा अखियूं छुबींदो आहे। अल्लाह जे उन नेक बाने अख छुब खां पहिरीं वो तख्त आणे ॾिनो। तवज्जो हज़रत सुलेमान आम नबी न आहे रोए ज़मीन जो बादशाह आहे। छा इहो कम सुलेमान अलैहिस्सलाम न पे करे सघियो? जमाती तवज्जो न आहे। इहो कम सुलेमान अलैहिस्सलाम न पे करे सघियो। अल्लाह जो नबी आ करे पे सघियो। वो जे करे पे सघियो त पंहिंजी उम्मत खे छो चए? लबिया इल्म गैबा ख़बर अहिड़ो ज़मानो ईंदो माण्हू चवंदा औलिया अल्लाह मरी विया मिटी बणिजी विया छो था उन्हनि खे मञो? अल्लाह जे नबी चाहियो पे त मुंहिंजी उम्मत जो वली इहो तख्त आणे ॾे ता त क़यामत ताईं जग जहान खे ख़बर पवे त वली ख़ाली न हिन रब उन्हनि खे बे ताक़त ॾिनी आहे। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। हाणे फैसलो तुझे अदालत में आ तुझे कल्ब में जेको काज़ी आ उन खां पुछी ॾिजे कॾहिं सुलेमान अलैहिस्सलाम जे उम्मत जो वली आ। रब जो क़ुरान तो फरमाए वकाल अल्लज़ी इंदहु इल्म मिनल किताब। अरबी ज़ुबान में मिन जिते ईंदो आ उते तबईज़ माना कुछ इल्म हुयो वॾो आलम भी कोन हुयो वॾो मुफ्ती भी कोन हो वॾो पीरनि जो पीर भी कोन हो। हज़रत सुलेमान जे उम्मत जो हिकिड़ो अदना वली आ थोरो इल्म रखण वारो आ। ओ सुन्नी जे कॾहिं सुलेमान अलैहिस्सलाम जे उम्मत जो वली अख छुंब खां पहिरें 1000 मैलनि जे फासिले तां 1000 मण वज़न तख्त आणे सघे थो त जेको हसनी भी जे हुसैनी भी हुजे आले अली भी हुजे औलादे नबी भी हुजे क़ुरान जो हाफ़िज़ भी हुजे कारी भी हुजे वो पीरन जो पीर अब्दुल कादिर जिलानी भी मुर्दा जियारे ऐं गुडल बेड़ा तारे सघे थो। सुभान अल्लाह। नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक नारे तीर। जेकॾहिं आसिफ बिन बरखिया सुलेमान अलैहिस्सलाम जे उम्मत जो वली आ एॾी ताक़त वारो त जेको पीरनि जो पीर हुजे रोशन ज़मीर हुजे आले अली हुजे औलादे नबी हुजे क़ुरान जो कारी हुजे हाफ़िज़ हुजे वो दस्तगीर बादशाह भी बुडल बेड़ा तारे। सुभान अल्लाह। अल्हम्दुलिल्लाह सुम अल्हम्दुलिल्लाह असांजो इहो ईमान आ। ओ यारो जेकॾहिं रसूलुल्लाह जे बचड़नि जे ग़ुलामनि औलादनि जे औलाद अब्दुल कादिर जिलानी जो इहो आलमात नाने मुस्तफ़ा जो मक़ाम छा हूंदो? सुभान अल्लाह सुभान अल्लाह। कुर्बान वञा यारो मुंहिंजे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे खानदान जे मथां स्टेज जे मथां बे सादात वेठान सैयद वेठान आला हज़रत फरमायो तेरे नस्ल पाक में है बच्चा बच्चा नूर का आका तू है ऐन नूर तेरा सारा घराना नूर का। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। अल्हम्दुलिल्लाह सुम अल्हम्दुलिल्लाह। इन औलिया अल्लाह जो वॾो शाना मदीने जा ताजदार अड़ियां जा आदार नबियनि जा पकदार बैतुल्लाह शरीफ जो तवाफ करे रहिया। सुभान अल्लाह। दुआ कयो अल्लाह साईं तव्हां खे नसीब करे। छा मंज़र हूंदो अल्लाह जो घर हुजे तवाफ करण वारो मुस्तफ़ा करीम अल्लाह जो महबूब ओ हाजी अल्लाह खिलदा
जे मुल्क ते मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बैतुल्लाह शरीफ जो तवाफ फरमा रहा मुझे हबीब हिकिड़ो भेरो तवाफ कयो आहे ॿियो भेरो तवाफ कयो आहे ऐं तवाफ जे दौरान अल्लाह जे हबीब बैतुल्लाह सां ॻाल्हायो ओ बैतुल्लाह तुंहिंजो वॾो मक़ाम आहे वॾो शान आहे इल्ला अव्वल बैतुम वुदिअ लिन्नास लल्लज़ी बिबक्कता मुबारकन व हुदल लिल आलमीन ऐ अल्लाह जा घर बैतुल्लाह तुंहिंजो वॾो मक़ाम आहे तुंहिंजो वॾो शान आहे पर ॿुध उन ज़ात जो कसम आहे जंहिंजे हथ में मां मोहम्मद जे जान तो काबे खां बि वधीक रब जे बारगाह में हिकु मोमिन बाने जो मक़ाम आहे सुभान अल्लाह काबू त काबू आहे पर मोमिन जो शान काबे खां मथे ऐं पुछंदा कीअं अल्लाह बैतुल्लाह में न रहंदो आहे बैतुल्लाह बैत मुज़ाफ अल्लाह मुज़ाफ इलैह अरबी ज़बान में इन खे इज़ाफ़त तशरीफ़ चइबो आहे असां तव्हां चवंदा आहियो मस्जिद अल्लाह जो घर आहे या रुगो इज़ाफ़त आहे तव्हां जॻह जो शरफ़ वधे रब मस्जिद में न रहंदो आहे रब बैतुल्लाह में न रहंदो आहे रब बैतुल मुक़द्दस में न रहंदो आहे रब बैतुल्लाह में न रहंदो आहे हा जेकॾहिं अल्लाह कुदरती तो रहंदो आहे त मोमिन जे दिल में रहंदो आहे सुभान अल्लाह लाखेण लतीफ़ फरमायो त वञी छो वणकार हित न ॻोल्हे हो तखे लिको की न लतीफ़ चवे यार बारो चो बेपार थी ससुई बद संदरो फिर त कुनो असां पार पोनाए नेण निहार तो में तेरो दोस्त जो अल्लाह जो वली हजरत ख्वाजा बायदे बुस्तामी रहमतुल्लाह वेठो हे वाक दे वेठो अल्लाह अल्लाह जो जिक्र पियो करे यारो हिकिड़ो हमरा चीता गुज़रियो साईं फरमायो काॾे पियो वञे साईं वञा पियो मक्कतुल मुकरमा छो जी साईं हज जो इरादो हज ते पियो वञा साईं मुर्गी पिया फरमायो अता तुंहिंजी मर्ज़ी मक्के में वेंदे उते बैतुल्लाह जो दीदार कंदे पर हिते जे असां जे कचहरी में वेंदे हुते घर मिलंदई हिते घर वारो मिली वेंदई सुभान अल्लाह अल्लाह वारा मामूली ॻाल्हि न आहिनि अल्हम्दुलिल्लाह असां तव्हांजा हथड़ा ख़ुदा वारनि जे दामन में आहिनि इंशाअल्लाह क़यामत ॾियारे असां तव्हां उन्हनि जे छपर ऐं छांव जे हेठो सुभान अल्लाह यारो कुर्बान वञा अल्लाह जे नेकबान जे शान जे मथां एतिरो शान रालो मां छा शान बयान कयां अल्लाह जो कामिल वली हजरत ख्वाजा महबूब निज़ामुद्दीन इलाही ख्वाजा निज़ामुद्दीन महबूब इलाही रहमतुल्लाहि ताला अलैह इदो कामिल अकमल वली साईं बीमार थी पियो मुरीद वेचारा परेशान ताजो दी बिदी साईं जी तबीयत खराब थी वई आखिरकार मुरीद कई डॉक्टर वठी आया हकीम वठी आया पर फकियूं फर्क न पियो कर मुरीद खे दस मिलियो हिकिड़ो सिख हिकिड़ो यहूदी वॾो हाज़िक हकीम वॾो लफ़्ज़ शुनास तॾहिं महिल साईं जे बारगाह में अर्ज़ कयो कि बिना हिकिड़े हकीम जो पतो पियो दस मिलियो हलो तव्हांजो इलाज करायो पर आहे सिख अल्लाह जो वली जलाल में आयो फरमाए निज़ामुद्दीन औलिया सिख जे दरवाज़े ते वञे यो इस्लाम ते दाग आहे सुभान अल्लाह बेशक न वेंदुसि जिंदगी अल्लाह जे हथ में मौत अल्लाह जे हथ में हिकिड़े यहूदी जे दर ते वञा मुरीद वेचारा अक़ीदत वारा लिखी करे हकीम वटि आया हकीम चई जी असांजो पीर कामिल पर तो वटि अचण जे लाइ राज़ी न आहे महिरबानी करे का फकी का दवा ॾे हकीम चवण लॻो अवांजो पीर वाकई कामिल जे हेॾा नथो अचे त आऊं बि एॾी कोन हलंदुसि बाक़ी हीअं कयो अवांजो पीर जेको कुर्तो या कमीस पाए वो पातल कपड़ो खणी अचो मां सूखे ॿुधाईंदुसि त
ऐं दवा दी मुरीद आया लिखी करे अल्लाह जे वलीअ जो कुर्तो खणी आया हकीम वटि यारो अल्लाह जे नेकबान जे कपड़े में भी बरकत होंदी आहे हकीम सूंघींदे वियो केॾी महिल सूंघींदे ज़ुबान मां आवाज़ आयो ओ मुसलमानो अल्लाह जे ज़ात जो कसम आहे हिन मरीज़ खे का बि बीमारी नाहे हिन जी नस नस अल्लाह जे इश्क मां भरी पई आहे इहो कपिड़ो सूंघींदे वियो ऐं ज़ुबान मां चवंदे वियो ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम मता को सुभाणे जे हिन एरिया में चवे मौली साहब वॾी ॻाल्हि करे वियो आहे कपिड़े में एॾी बरकत कीअं आहे हलिया तोखे अल्लाह जे क़ुरान मां दलील ॾियां अल्लाह वारा जेको कपिड़ो पाईंदा आहिनि रब उन कपिड़े में बि बरकत रखंदो आहे सुभान अल्लाह अल्लाह जो नबी आहे हज़रत सैयदना यूसुफ अलैहि अमा उलमा खां ॿुधो ॿार वठी विया किसो मुख़्तसर पोइ अची पीउ खे चवण लॻा त बगड़ खाई विया उनखे खूह में फिटो करे आया पर अल्लाह ताला जी उहा कुदरत आहे कॾहिं ग़ुलाम बनाए पियो विकिणाए कॾहिं खूह में पियो किराए कॾहिं वरी मिस्र जे तख़्त ते बादशाह पियो बनाए सुभान अल्लाह ॾुकार पइजी वियो याकूब अलैहिस्सलाम जा बचड़ा बि आया यूसुफ अलैहिस्सलाम वक़्त जो वज़ीर आज़म आहे हीअ कैद लॻो पियो आहे माण में अनाज पियो विराए यूसुफ अलैहिस्सलाम पंहिंजा भार सुञाता अलकिसो मुख़्तसर तारफ़ थियण खां बाद में जॾहिं भारनि ॿुधायो अदा पंहिंजो बाबो याकूब अलैहिस्सलाम अञा हयात आहे पर तुंहिंजे जुदाई में रोंदो रहंदो आहे वो बि यदत ऐनाहो साईं जूं अखियूं मुबारक अछूं थी वियूं आहिनि अल्लाह जो क़ुरान पियो पढ़ा यूसुफ अलैहिस्सलाम चयो हीअं कयो मां जल्दी बाबे सां मिलण जे लाइ अचां थो पर फ़िलहाल हीअ मुंहिंजी कमीस खणी वञो सुभान अल्लाह छा खणी वञो कमीस कुर्तो चओ जुबो चओ अल्लाह ताला कुरान में फरमायो इज़हबू बिकमीसी हाज़ा फल्कूहु अला वजह अबी यात बसीरा ओ मुंहिंजा भाइरो ही मुंहिंजी कमीस मुंहिंजो कुर्तो खणी वञे बाबे जे अखियुनि सां लॻाइण तव्हांजो कमु आहे अखियुनि खे ठीकु करणु मुंहिंजे अल्लाह जो कमु आहे सुभान अल्लाह हदीस नाहे को चवे ज़ईफ़ा किताब जी ॻाल्हि नाहे उन किताब मां पियो पढ़ां जे किताब जो नालो ला रईबा क़ुरान करीम आहे अल्लाह तो फरमाए यूसुफ अलैहिस्सलाम ॿारनि खे पियो चवे इज़हबू बिकमीसी हाज़ा ओ मुंहिंजा भाइरो ये मुंहिंजी कमीस खणी चलो ॿाहिरि कमीस खणी पिया आया तफ़सीर जलालैन तफ़सीर रूहुल मानी अञा 40 ॾींहं जे फ़ासिले ते हा याकूब अलैहिस्सलाम पंहिंजे घर में वेठो आहे ऐं साईं जूं जेके नूंहं हुयूं पुटनि जूं जेके घर वारियूं उन्हनि खे पियो चवे अॼु अलाह जे छो मूंखे यूसुफ अलैहिस्सलाम जी ख़ुशबू थी अचे सुभान अल्लाह इहा ॻाल्हि बि क़ुरान में आहे 40 ॾींहं जे फ़ासिले ते अञा साईं जा पुट उहो कुर्तो खणी पिया अचनि चवे थो अजे तो रीह यूसुफ अलाह जी छा आहे मूंखे यूसुफ जी ख़ुशबू पई अचे कोई न्याणियूं चवण लॻियूं बाबा तूं हमेशह यूसुफ जे जुदाई में रोंदो आहे मोहबत आहे ॿी का ॻाल्हि कोन्हे चवे थो न मूंखे ख़ुशबू पई अचे यारो जेकॾहिं 40 ॾींहंनि जे फ़ासिले तां याकूब अलैहिस्सलाम यूसुफ अलैहिस्सलाम जे कुर्ते जी ख़ुशबू सूंघे सघे थो ऐं हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम 40 मीलनि ते माखोड़ी जो आवाज़ ॿुधी सघे थो त मदीने जो ताजदार लवारी जे आशिक़नि जा सद बि सुणी सघे सुभान अल्लाह अल्लाह जो नबी आहे सुलेमान अलैहिस्सलाम अची रहियो आहे काफ़िलो रब जो क़ुरान 40 मील अॻियां माखोड़ी जी कतार पई वञे ऐं उन्हनि जी जेका अॻ
उहा थी पंहिंजे सहेलियुनि खे चवे त जल्दी जल्दी पंहिंजे सुराखनि में घरनि में दाख़िल थियो। सुलेमान अलैहिस्सलाम जो काफ़िलो अची पियो। नबी आहे ॼाणी वाणी कोन मारींदो, पर मथां हुनजो लश्कर बेख़बरी में मारे न छॾे। अल्लाह ताला इन माकोड़ी जी ॻाल्हि खे क़ुरान में बयान कयो। रब तो फरमाए माकोड़ी बि चवे या अय्युहल नमलु उदखुलू मसाकिनकुम ला यहतिमन्नकुम सुलैमान व जुनूदुहु व हुम ला यशउरून। वा माकोड़ी बि पंहिंजे क़ौम खे चए, पंहिंजे रिआया खे, पंहिंजे सहेलियुनि खे जल्दी जल्दी पंहिंजे सुराखनि में हलियो वञो। अञा काफ़िलो 40 मैलनि जे फ़ासिले ते हो। हज़रत सुलेमान उते माकोड़ी जी ॻाल्हि ॿुधी वरिती आहे। फतहिका दाहिक मिन क़ौलिहा, ऐं माकोड़ी जी ॻाल्हि ॿुधी अल्लाह जो नबी मुर्गी पियो। सुभान अल्लाह। आहे को इतराज़ करण वारो? हदीस आहे ज़ईफ़ जे सॼो अल्लाह जो क़ुरान आहे। माकोड़ी जो आवाज़ मां कॾहिं ॿुधो आहे? ॻाल्हायो था हिकिड़ी छा मुठ भरे कन में विझंदे, पर माकोड़ी जी आवाज़ तुंहिंजे मुंहिंजे ॿुधण खां मथे आहे। हयातुल हयावानात वारे बुज़ुर्ग लिखियो आहे, अल्लामा फैज़ अहमद ओवैसी रहमतुल्लाह बि लिखियो आहे त माकोड़ी जी ज़ुबान न आहे। माकोड़ी अॻियां पंहिंजा ॿई पेर पाण में ईअं रगड़ी दी आहे। उन में हिकिड़ी चिणक आवाज़ निकिरंदो आहे जेको माकोड़ी जो कलाम। ऐं 40 मैल परे उन माकोड़ीअ पंहिंजे क़ौम खे चयो जल्दी घर में दाख़िल थियो। ला यहतिमन्न सुलैमान व जुनूदुहु व हुम ला यशउरून। साईं हुनजो लश्कर अचे पियो, ॼाणी वाणी नुक़सान कोन ॾींदा, पर मथां बेख़बरी में नुक़सान अचे। 40 मैलनि जे फ़ासिले ते जेकॾहिं हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम माकोड़ीअ जो आवाज़ सुणी सघे थो त हुसैन जो नानो ग़ुलामनि जा सरड़ा बि सुणी सघे थो। यारो तवजा ॾे, हज़रत मूसा कलीमुल्लाह तूर सिना ते वियो आहे। व खर्र मूसा सईक़ा, रब जो दीदार बि कोन थियो आहे। अल्लाह पाक जो सुईअ जे सुराग जेतिरी नूरानी सिफ़ाती तजले जबल ते विधी आहे। जबल उॾामी वियो, सड़ी वियो, जंहिंजो असीं तव्हां सुरमो था बनायो, पर अल्लाह जे नबी रब जे ज़ात जो दीदार बि न कयो आहे। सिफ़ाती नूर बि सुईअ जे ज़र्रे जेतिरो पहाड़ ते पियो आहे, रुगो उन जो दीदार कई बेहोश थी वियो आहे। पर जॾहिं होश में आयो आहे, चेहरे में एॾो नूर आयो आहे। साईं 70 चादरूं चेहरे ते रखंदा हुआ, पर हिकिड़ी का चादर हटी वेंदी हुई, कंहिंजो नज़र पवंदो हो त उन जूं अखियूं ॾामियूं वेंदियूं हुयूं। ऐं उन ॾींहं खां पोइ मूसा अलैहिस्सलाम ओ 40 मैलनि जे फ़ासिले ते जे नंढड़ी माकोड़ी कारी ऊंधा रात में सुरंदी हुई साईं ॾिसी वठंदा हुआ। सुन्नी हाणे फ़ैसिलो तुंहिंजे अदालत में आहे, जेको सुईअ जे बराबर सिफ़ाती नूर रब जबल ते नाज़िल कयो। मूसा अलैहिस्सलाम जो दीदार कयो। मूसा अलैहिस्सलाम जे नज़र जो इहो आलम आहे। ऐं जेको मुस्तफ़ा खे रब पाण वटि रूबरू घुराए, साम्हूं विहारे, दीदार कराए, उन मुस्तफ़ा जे निगाह जो आलम छा हूंदो? नारे तकबीर, नारे रिसालत, नारे तहकीक, नारे पीर। बुखा पहिरीं शायदि साईं अब्दुल कयूम नाम में पढ़ी आला साईं कुआड़ो साहब असां चवंदा आहियूं असांजो ईमान आहे त हिन महफ़िल में मदीने वारो आयो। वरी हो यार टहकड़ी अबा अली बख्श जलसो करायो हो, अबा मदीने वारो साईं उतां हली आयो, मज़ाक कंदा। पर अव्हांखे अल्लाह जे क़ुरान मां साबित थो करियो ॾियां जे मुस्तफ़ा चाहे त अची सघे थो। सुभान अल्लाह। अल्लाह जो नबी आहे यूसुफ अलैहिस्सलाम जॾहिं बीबी ज़ुलेखा उनखे वठी वई आहे, हिकिड़े बंदि कमरे में हुनजो दरवाज़ो बंदि कई, तवजा ॾे, वरी ॿिए कमरे में दरवाज़ो बंदि कई, 3 कमरे में दरवाज़ो बंदि करे, 4 में, 5 में, 6 में, 7 कमरे में वठी आए। मुंहिंजा मुर्शिद करीम दरगाह आलिया कोडारे शरीफ वारा पीर हाजी इलाही बशमेंदरा नक्शबंदी फरमाईंदा हुआ, बाबा उन में एॾो सेक्सी तस्वीरूं लॻल हुयो, अहिड़ा उघाड़ा फोटू बीबी ज़ुलेखा लॻाया हा जे 80 साल जो आबद हुजे हा त बि ईमान तां हथ धोई छॾे हा। पर अल्लाह जो नबी
बीबी ज़ुलेखा अरे सतई बंद कमरे में माद अल्लाह पंहिंजे मन जो इरादो ज़ाहिर कयो यूसुफ अलैहिस्सलाम अल्लाह जो नबी आहे त बुराई जो सोचे नथो सघे काज़ी सनाउल्लाह पानी पती रहमतुल्लाह तफ़सीरी मदरे में लिखियो आहे उन सतई बंद कमरे में यूसुफ अलैहिस्सलाम छा ॾिसे हिन कुंड में याकूब अलैहिस्सलाम बीठो आहे हीअ शहादत वारे आंगर मुंहं में दबाए तअज्जुब सां पियो निहारे पुट ख़बरदार तुंहिंजो नालो नबीअ जे लिस्ट में आहे अड़े काथे किनान काथे याकूब काथे यूसुफ अलैहिस्सलाम हिकिड़ो कमरो बंदा ॿियो बंदा टियों बंदा सत कमरा दरवाज़ो बंदा जेकॾहिं सते बंद कमरे में याकूब अलैहिस्सलाम अची सघे थो त कलोड़नि जे मिलाद में मुस्तफ़ा बि अची सघे थो सुभान अल्लाह सदम मुबारक मोमिनो लख मुबारक मोमिनो अॼु सहन ते सुरहान आ पंहिंजे हिन जल से अंदर आयो मोहम्मद पाण आ सदम मुबारक मोमिनो अॼु सहन ते सुरहान आ पंहिंजे इन जल से अंदर आयो मोहम्मद पाण ओ मिठा तुंहिंजी मर्ज़ी आगाज़ ॻाल्हि मां निकिरी वई मौज़ूअ लाइ जेका ॾे वियो मिट जे घोट फरमायो त सवा लख सोठनि जो हू सभिनी खां अॻु मिड़नी मथां में धरे पीड़े ॾिनो पग उथियो छोट को जग जॾहिं राणो आयो राज में सुभान अल्लाह सुभान अल्लाह हथ खणी चओ सुभान अल्लाह जॾहिं राणो आयो राज में ही सोढियल खे सार पहिरें वेठो पत मणियो हीरन संदा हार हाणे काने ॿी पचार माग मिड़ो ई में धरो अल्हम्दुलिल्लाह असांजो ईमान रब ॾींदो आहे मुस्तफ़ा जे सदके वो चाहे यारी मल्हायो चाहे मीलाद मल्हायो चाहे मुस्तफ़ा जे करीम जो शान जो जलसो हुजे असांजो अक़ीदो आहे वल्लाहु युती व इन्नमा अना क़ासिमुल मुझे महबूब फरमायो रब ॾींदो आहे मां मुस्तफ़ा विरहाईंदो आहियां सुभान अल्लाह हाणे जेकॾहिं को चवे थो अवी छो था मल्हायो त उन खे अवी हिकिड़ो ई जवाब ॾियो अदा तुंहिंजो पंहिंजो नसीब आहे असांजो पंहिंजो नसीब तोखां पुछनि इहो यारी शान मुस्तफ़ा मिलाद मुस्तफ़ा जो जलसो किथे लिखल आहे जो मां ॿारहं जो माण्हू मूंखे क़ुर जो इल्मु न आहे हदीस जो इल्मु न आहे बाक़ी लिखल आहे चवंदो किथे जो इतराज़ करण वारा इहो सभु कुझु सुन्नीअ जे नसीब में लिखल सुभान अल्लाह हाणे नसीब बनाइण वारे बनायो आहे असांजे नसीब में आहे कॾहिं मिलाद पिया मल्हायूं कॾहिं यारी पिया मल्हायूं कॾहिं सुल्तान औलिया जो उर्स पिया मल्हायूं कॾहिं कलंदर जो उर्स पिया मल्हायूं ऐं तुंहिंजे मुक़दर में न आहे तूं पंहिंजे मुक़दर ते रो सुन्नी क़यामत ऐं मुस्तफ़ा जा गीत ॻाईंदो सुभान अल्लाह ओन लजपाल नबीअ जे कुर्बन जे मथां कुर्बान वञा यारो मौज़ू निकिरी वियो वरी पंहिंजे मौज़ू ते अचां थो अहिड़ो दिलबर नबी मिलियो आहे उन महबूब जो छा शान बयान कयां जेको अबे खां मथे महिरबान आहे अमड़ खां मथे महिरबान आहे अल्लामा मोहम्मद यूसुफ नबहानी रहमतुल्लाह जवाहर बिहार में हदीस पाक आंदी आहे मुंहिंजे महबूब मदीने वारे फरमायो मूंखे उम्मत सां एॾो प्यार आहे एॾो प्यार आहे इज़ा दख़लत शौक़तो फी रिजिल अहदकुम वजदतु अलमहा मुझे महबूब फरमायो मुझे उम्मतीअ जे पेर में को कंटो लगंदो आहे तद मां मोहम्मद खे मदीने में पुॼंदो आहे सुभान अल्लाह ॾेखारियो दुनिया में अहिड़ो लीडर अहिड़ो अॻवान अहिड़ो पेशवा अहिड़ो सरवान नबीअत खोड़ आया अरे जे मुस्तफ़ा खां तुंहिंजे मुंहिंजे पेर में कंटो बर्दाश्त न पियो थिए पोइ महबूब कॾहिं चाहींदो त मुंहिंजी उम्मत जहन्नम में वञे न चई सुभान अल्लाह ओ वाह मुंहिंजे हबीब जो प्यार गुनाहगारनि सां ऐ वाह मुंहिंजे हबीब जो प्यार गुनहगारनि सां जन्नत में पैर न पाए
से उम्मत न छॾाई दो, वाह मुझे हबीब जो प्यार गुनहगारन सां। उलमा फरमाईंदा मुझे महबूब करीम जे 4 न्याणियूं हुयो ऐं हिक रिवायत में 2 पुट, हिक रिवायत में 3 पुट हा। मुझे महबूब जो पूरो औलाद मुबारक सैयदा ताहिरा मां खदीजतुल कुबरा जे पत्नी अक़दस मां हुयो। सर मुझे महबूब जो हिकड़ो शहजादो हज़रत बीबी मारिया कप्तिया जे पेट मां हो। सुभान अल्लाह। ऐं महबूब जा जेके शहजादा हुआ अल्लाह ताला बचपन में वठी वियो। बाक़ी महबूब जो 4 न्याणियूं, घणियूं न्याणियूं? हिकु न, घणियूं न्याणियूं? 4 कुर्बान वञा। उन मुझे महबूब जे शहजादे जो नालो हज़रत इब्राहिम, मुझे महबूब जे बचड़े। बचपन जो आलम आहे मुझे महबूब जो बचड़ो बीमार। बुखारी शरीफ जी हदीस दाई जोड़ी आई, या रसूल अल्लाह जे बचड़े जी तबियत नासाज़ आहे, वो दाई वारा गरीब हा। बुखारी शरीफ में त जे घर में जे कमरे में मुझे महबूब जो बचड़ो हो, वो घर नंढो हो, दुआ मां भरियो पियो हो। हज़रत इब्राहिम तमाम तकलीफ़ में आखिरी वक्त आहे, मुझा महबूब अची हिन पासे खां बीठा, बचड़ो तड़पी रहियो आहे, चंद घड़ियुनि जो महिमान आहे। रहमत वारे नबीअ जे ज़ुबान मां आवाज़ कोन आयो, पर मुझे महबूब जे अखियुनि मां लुड़क लड़ी पिया। बचड़ो आहे। महबूबन फरमा इब्राहिम जेका मुझे अल्लाह जी रज़ा पुट। एक रिवायत में आयो अम्मा खदीजतुल कुबरा के महबूबन फरमायो त मुझी रानी मुझे पुट इब्राहिम जो खीर पीण जी उम्र में अल्लाह वठी वियो। अल्लाह पाक कब्र में हूरू मुकड़ कयो न जेके उनके मुद्दत ऐं खीर प्यारी। सुभान अल्लाह। अम्मा आयशा ने फरमाया मुझे महबूब जे अखियुनि मां ॻोड़ा हा, ज़ुबान ख़ामोश हुई, अल्लाह जे रज़ा ते राज़ी हुया। सैयदा आयशा थी चवे मुअर्ज़ कयो या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह लिकुल्ल नबिय्यिन दुआ। अल्लाह ताला हर नबीअ खे हिकिड़ी दुआ ॾिनी आहे ऐं इहो बि इख्तियार ॾिनो आहे जेको घुरंदे जॾहिं घुरंदे ॾींदो मां। ऐं मुंहिंजा प्यारा महबूब अवां बि नबी आहियो, अवां वटि बि उहा दुआ हूंदी। उहा दुआ अॼु घुरो रब मां जे बचड़े खे सिहत ॾे, उमिरि ॾे, वॾी खज़री उमिरि ॾे। मुंहिंजा महबूब रोई पिया फरमायो मुंहिंजी राणी आयशा उहा दुआ मूंखे बि अल्लाह ॾिनी आहे। हर नबीअ उहा दुआ दुनिया में घुरी छॾी ऐं मां मुहम्मद उहा दुआ गुनाहगार उम्मत ला क़यामत ला पचाए रखी आहे। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। ओ मारू मिट मली रजा सभई मो सरदार माशर वेल मैदान में मोहब्बत थींदा महदार बोलो यन वारा लख हज़ार पर मारू मंजिल हिकिड़ो। सुभान अल्लाह। सभई नबी शान वारा अल्लाह जो कुरान पियो पढ़ा। इब्राहिम अलैहिस्सलाम शान वारो नबी आहे। वत्तखज़ल्लाहु इब्राहिम खलीला। मुझे महबूब खां बाद में नबी में वॾे मक़ाम वारो आहे। पर रब जो कुरान तो फरमाए हिकु ॾींहुं वेठे वेठे अल्लाह जी बारगाह में अर्ज़ कई ओ मुंहिंजा करीम रब फमन तबिअनी फइन्नहु मिन्नी वमन असानी। ऐ अल्लाह मुंहिंजी उम्मत में जेके नमाज़ी, जेके आबद, जेके ज़ाहिद, जेके रोज़े रखण वारा, जेके हाजी कलंदर गौस कुतुब नेक कर्मा इब्राहिम जे हवाले, बाक़ी गुनाहगार जानी तू रब जानी मुझो वास्तो ना। इब्राहिम खलीलुल्लाह गुनाहगारन मां हथ कढी चओ चओ गुनाहगारन मां थका त कोन आयो न, थका जो मां त कढां। इब्राहिम खलीलुल्लाह अर्ज़ कयो मौला गुनाहगारन मां आऊं हथ कढां त मुझो वास्तो तू जाने तू जा। चलो वारी है हजरत ईसा रूहुल्लाह। अल्लाह जो कुरान तो फरमाए कैफा इन्नहुम इबादुका। ओ मुझा करीम रब मुझी उम्मत में जेके नेक नमाज़ी आबिद ज़ाहिद औलिया करमा ईसा अलैहिस्सलाम जे हवाले गुनाहगार पापी जानी शराबी तू जाने तुझा बाना माफ करिए तुझी मर्जी आ न करिए तुझी मर्जी आ। ईसा अलैहिस्सलाम भी गुनाहगार मां हथ कढी वयो पर कुर्बान वञा हसनैन जे नाने मदीने जे
ताजदार मां फातिमा जे बाबे जे कुर्बन जे मथा मुझे महबूब रोई करे दुआ घुरी अल्लाहुम्मा शफाअती ले अहलिल कबाइर मिन उम्मती मौला इं दुआ को नथो घुरा जे इब्राहिम खलीलुल्लाह घुरिया इ दुआ को नथो घुरा जे ईसा रूहुल्लाह घुरिया मुझा मौला अर्श जे मेहमान जो अर्जा तो मुझी उम्मत जा नेक अब्दाल नमाजी नेक ज़ाहिदा सब तो रब जे हवाले ऐ मुझी उम्मत जा दुहारी मुजरम गुनाहगार पापी कर्मा मोहम्मद जे हवाले मौला जेड़ा तेड़ा मुझा किन्ना को जा मुझा आओ हथ कोन कर मुझो कलमो पढ़वा आओ तोड़ न भाई गुलाम नबी में सजे इश्क में आवाज आयो तसीन सजण जे आसरे सीन सजण जे आसरे मुंह का शैतान कई पक अथम पिरी परे न कंदा तोरा पोते चरिया खरिया हेदे अचो इं चिचकारी दो चई अजीज भा अहड़ी जात आ पले असां जे पेई जो गुलाम नबी है सभई असीं आयूं जंहिंजे आसरे नमाज दे नाज़ अमल दे नाज़ सुभान अल्लाह जेकर नाज़ आहे त मदीने जे मीर ते नाज़ नबी एड़ो मिलियो बाबो हथ कढी वेंदो अमड़ हथ कढी वेंदी दोस्त हथ कढी वेंदा यार हथ कढी वेंदा अड़े यकीन न चे तजर्बो कॾहिं सलाह लो पुट जे प्रसा निकरंदो आहे मां चवंदी खड़ो कॾहिं तो कोन ठहंदो पी केॾो महिरबान आहे पर चवे अॼु राति पुट जे कबर में थो गुज़ारिया सवाल पैदा न आहे कॾहिं पुट न चवंदो आहे अॼु राति मां बाबे जी कबर ते वेही थो गुज़ारिया ओ सुन्नी जिते अबो हथ कढी वेंदई भार हथ कढी वेंदई दुनिया नाता टोड़े वेंदई उते कारे कलर में अंधेरी कबर में भी जे तोड़ न भांदई त मदीने जो मीर ईंदई हिक यार जो को तोड़ न भाई के दुनिया जा नाता टुटी वेंदा ये तालुकात खत्म थी वेंदा पर जंहिं लजपाल जो तो कलमो पढ़ियो आहे वो महबूब एॾो वफ़ादार आहे रुगो कब्र में न हशर में भी कमी दई क़यामत ते ॾियारे भी कमी दई हिकिड़ो सहाबी आहे अर्ज़ो करे या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह मूंखे ॾाढी फिक्र आहे हबीब फरमायो छा जी सोना क़यामत जे ॾींहं जी महबूब फरमाए छा थियो या रसूल अल्लाह कुरान को फरमाए कान मिक़दारु 50,000 सना हिकिड़ो ॾींहुं 50,000 सालनि जो हूंदो हबीब फरमायो हाओ आदम अलैहिस्सलाम जे उम्मत खां वठी क़यामत ताईं सभु इंसान हूंदा हबीब फरमायो हाओ उन साहबी अर्ज़ कयो जी या रसूल अल्लाह मूंखे कॾहिं कॾहिं सोच ईंदी आहे त महबूब हेॾो वॾो मजमू हूंदो अव्हां खे किथे ॻोल्हियो मुझे महबूब फरमायो गुलामो उन क़यामत ते ॾियारे मां मुस्तफ़ा खे 3 मक़ामनि ते ॻोल्हियो घणी जॻहियुनि ते 3 कहिड़ियूं अल्लाह जे हबीब फरमायो पहिरीं उते जिते सवाब ऐं गुनाह तोड़िया विया तराज़ू ऐं उते बीठो तो मुंहिंजो अहिड़ो उम्मती मूं जहिड़ो गुनाहगार जंहिंजा गुनाह घणा थी वेंदा सवाब घटि थी वेंदा मुंहिंजे हबीब फरमायो मां पंहिंजे खिसे मां पर्ची कढी उन जे नेकिन में विझंदुसि मलाइकनि खे चवंदुसि वरी तोड़ियो वरी तोड़ींदा त सवाब घणा थी वेंदा वो हमरा महबूब ॾे न्यारे चवंदो ओ भलाई करण वारा केरा महबूब मुर्की फरमाईंदा ओ मुसलमान मां तुंहिंजो नबी आहियां ऐं इहो पर्ची उहो तुरूद जेका सलात तो दुनिया में मूं ते पढ़ी हुई सुभान अल्लाह चओ सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या
सल्लल्लाहु या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। सहाबी अर्ज़ कयो या रसूल अल्लाह अगर उते तव्हां न मिलो त पोइ मुझे महबूब करीम फरमायो मुझा गुलामो भला उते न हुजां त पुल सिरात ते ॻोल्हिजो। वार खां सनड़े हूंदे तलवार खां तेज हूंदी या रसूल अल्लाह उते अवां खे ॻोल्हियो। हबीबन फरमायो हाओ ओ मुझा गुलामो वार खां सनड़ी हूंदी तलवार खां तेज हूंदी सहाबा गुज़री वेंदा आबिद गुज़री वेंदा औलिया गुज़री वेंदा नमाज़ी गुज़री वेंदा अवां जहिड़ा नेक गुज़री वेंदा पर मूं जहिड़ो ॾुहारी गुनाहगार अबदा जंहिंजा गुनाह घणा हूंदा सवाब थोरा हूंदा पुल पार करे न सघंदो। मुंहिंजे महबूब फरमायो उन ई मौल मां सर मुबारक सजदे में रखी रोवंदुसि। ओ मुंहिंजा करीम रब आऊं कीअं जन्नत में वञा हेॾे न्यार या गुनाहगारनि जी लाइन लॻी पई आहे। मूं पहिरीं अर्ज़ कयो त किना कोजा मुंहिंजे हवाले कर मौला हीअ सॼी जमात मुंहिंजी बीठी आहे गुनाहगार कीअं आऊं हिन छॾे वञा। पोइ मुंहिंजे महबूब फरमायो जिब्रील अमीन खे अल्लाह मोकिलींदो। जिब्रील अची महबूब खे चवंदो महबूब इरफा रासका सल तोता ओ मुंहिंजा प्यारा दिल न लार रोना तुझे रब जो पैगाम खणी आयो आहियां। महबूब चरो सजदे मां खण जीअं घुरंदे तीअं रब करे ॾींदई। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। या रसूल अल्लाह भला पुल सिरात ते अवां न मिलो त पोइ हबीबन करीमन फरमायो त पोइ उते अचिजा जिते आब कौसर सिजने जे बराबर हूंदो ज़मीन तांबे वांगुरु तपी वेंदी हर माण्हू पंहिंजे पगर में शराब हूंदो। मुंहिंजे लजपाल नबी फरमायो नबी बि नफ़्सी नफ़्सी पिया कंदा मां पंहिंजे धीअ खां अलॻि थी वेंदी पुटु पंहिंजे पीउ खां अलॻि थी वेंदो यारियूं टुटी वेंदियूं दोस्तियूं टुटी वेंदियूं नाता टुटी वेंदा हर को पंहिंजे पंहिंजे नफ़्सा नफ़्सी में लॻो पियो हूंदो। पर उन काइनात में उन क़यामत जी हिकु ज़ात हूंदी जंहिंजे ज़ुबान मां आवाज़ ईंदो अचो अचो अना लहा मां मुहम्मद वेठो आहियां। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। हबीबन फरमायो मुंहिंजी उम्मत क़यामत जे ॾियारे जॾहिं उञ लॻंदी ॻोल्हे ॻोल्हे जॾहिं मूं ते नज़र पवंदी त दौड़ंदा अना फ़र्क़ुन लकुम मुंहिंजा ग़ुलामो मां तव्हांजो इस्तक़बाल कंदुसि अव्हां खे आजानो ॾींदुसि आबे कौसर जा गिलास भरे पंहिंजी उम्मत खे प्यारींदुसि। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। हज़रत ग़ुलाम नबी मैसर रहमत जो सुभान अल्लाह। ग़ुलाम नबी मैसर खां कंहिं पुछो जी ग़ुलाम नबी जी ॻाल्हियूं त वॾियूं थियूं कनि त मुंहिंजो महबूब वेठो आहे भला क़यामत ॾींहुं तूं यार खे कीअं सुञाणे 1,23,999 ॿिया बि नबी हूंदा कॾहिं सोचियो अथई अॼु जेकॾहिं 1000 माण्हुनि जो मजमू आहे माण्हू कंहिंखे ॻोल्हे थो टाइम थो लॻे भला नबी उते लखनि पदमनि करोड़नि ख़रबनि अरबनि खां ॻाल्हि चढ़ियल हूंदी उते यार कीअं ॻोल्हींदे। आज त सीने ते हथ हणी थी क़यामत अचण कंदी पोइ ॾिस त कीअं थो यार ॻोल्हिया। हशर वेला हूंदा सवेरा जराणा तनी में मुहम्मद परे खां सुञाणा। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। चई सुभान अल्लाह। हशर वेला हूंदा सवेरा जराणा तनी में मुहम्मद परे खां सुञाणा कीअं सुञाणंदे हुंदसि छोट कारे जो जल्दो हथनि में जीअं गुल गुलाबी सुहिणो गुलनि में मुंहिंजो मुस्तफ़ा पाक पदरो लखनि में जीअं गुल गुलाबी सुहिणो गुलनि में। अहिड़े शान वारो नबी मिलियो आहे मान वारो नबी मिलियो आहे मस्जिद नबवी हुजे। सुभान अल्लाह सुभान अल्लाह।
अल्लाह तोखे मुझे देखा मुझे महबूब जी हदीस इब्ने माजा में त हरम पाक में एक नमाज जो सवाब लख नमाज के बराबर काबे आई महबूब फरमायो मुझी मस्जिद में 50,000 नमाज जो सवाब पर उलमा ॾाढी प्यारी ॻाल्हि फरमाइंदा त बैतुल्लाह में एक नमाज जो सवाब लख नमाज के बराबर आई मदीने में एक नमाज जो सवाब 2.5 लाख का भी मथे सुभान अल्लाह की वजह महबूब जब हिजरत करे मदीने में आया ना तो महबूब दुआ हुई ऐ अल्लाह तो जेके बरकतों मक्के में रखियो न बेफाई उन बरकतन के मदीने में डबल अता सुभान अल्लाह हाने मक्के में जेका नेकी मिलंदी उन जो डबल मदीने में मिलंदी मस्जिद नबिया मदीने जे मानल जे बोले वणे थी ला इलाहा इल्लल्लाह जे लोले वणे थे चौला इलाहा अल्लाह जिलाले वणे थी ओ मदीने जबागा बागो दियल था बुधण साणे आशिक किरियो पवन था ओ घन लुड़ कजसा ओ घन लुड़ कजसा सचोले वणे थी ला इलाहा इल्लल्लाह जिलाले वणे थी हाय ला इलाहा इल्लल्लाह जिलाली वणे थी अमेरिका में हिकिड़ो हिंदू रहंदो आहे ईसाई उन किताब लिखियो किताब जो नालो द 100 माण्हू इंटरनेशनल बैन अक़वामी शख्सियतूं मशहूर मारूफ दुनिया में समाजी फलाही कम करण वारियूं पूरी दुनिया जो हुन विज़िट कयो ऐं 100 माण्हुनि जो हुन इंतिखाब कयो ऐं हुन किताब जो नालो लिखियाई द 100 पर मज़े वारी ॻाल्हि उन 100 माण्हुनि में सभ खां पहिरीं जंहिंजो ज़िक्र कयाई उहा ज़ात मदीने वारी मीर सुभान अल्लाह किताब जो मुतालो करण वारे मूंखां पुछो ची कलमो पढ़ियो थी कि न ईसाई यार अफ़सोस आहे उम्मत ईसा अलैहिस्सलाम जो हुअण त ईअं खपे त पहिरीं ज़िक्र माण्हू पंहिंजे नबीअ जो करे कलमो भी कोन तो पढ़ी मुसलमान भी कोन है ऐं ज़िक्र पहिरीं तो मुसलमान जे नबी जो कयो छो उन ईसाई जवाब ॾिनो जी यार मञिए कलमो तो कोन पढ़ियो त उम्मती कोन आहियां पर इन नबी जी जॾहिं मूं सीरत पढ़ी हिकिड़ो वाक़ियो अहिड़ो पढ़ियो जो तंग रहिजी वियसि मूं मजबूर लिखणो पियो त न काइनात में इंसानियत जो जेकॾहिं को सजण आहे त मदीने जो मीर सुभान अल्लाह ओ वाक़ियो कहिड़ो आहे मुंहिंजा महबूब मस्जिद नबी में वेठा हा हीअं सहाबा भी वेठा हुआ मदीने जो ताजदार सहाबनि जे विच में ईअं पियो चमके जे 14 वारो चंड तारनि में चमके सुभान अल्लाह खणी न खुमार मां जानाद कयो नज़र तारा कटियो ताबे थिया अज देखी दे दिल बर सूरज शाखो झुकियो अज कुमाणो कमर वो झको थियो जुहर यरचन बजे त जमाल से मुझे हबीब जा गुलाम वेठा हा अचानक शख्स टोड़ंदे आयो तकड़ो परेशान आयो हबीबन के अर्ज़ कई कि सोना मुझो नंढड़ो पुटा विञाइजी वियो आहे गायब थी वियो गुम थी वियो 3 ॾींहं गुज़री विया ॾाढी परेशानी आहे घर में बच्चा ॿार रोन पिया महबूबा अभी अल्लाह जा महबूब आयो हथड़ा खड़ो त मुझो विञायल पुट मिली अञा महबूब दुआ जे लाइ हथड़ा ई कोन खया पासे में ॿियो साबी वेठो तंहिं चयो या रसूल अल्लाह उनखे सुञाणा मुझे ॻोठ जो आहे हिन जो नालो ई फुला आहे हिन जो पुट खे बि सुञाणा थो जंहिंजे लाइ दुआ पियो घुराए हींअर आऊं फुला रस्तो वठी पे आयसि त फुला बाग में नंढड़े ॿारनि सां जो पुट रांदि पे कुड़ियो सुभान अल्लाह हुन हमरा खे जो नस मिलियो त डोड़ ई जो डोड़ियो त हबीबन पोइ आवाज़
फरमाई हेडा हेडा एडी जल्दी अर्ज कई या रसूल अल्लाह पुट जो दस मिलियो आ टे ॾींहं गुज़री विया लाजे खाधे पीते कहिड़े हाल में आ हबीब फरमायो वञ सदा वञ पर पहिरीं हेॾां अच मां मुहम्मद मुस्तफ़ा जी ॻाल्हि ॿुध वो हमरा मोटी आयो अल्लाह जे हबीब फरमायो ख़बरदार उते वञी करे ईअं न चोजा त मुंहिंजा पुट हेॾे आ मुंहिंजा बच्चा हेॾे आ ए सवाइ ज़ेड जेको तुंहिंजे पुट जो नालो आ उहो नालो वठी सॾु कजि ये न जो त मुझा बच्चा हेॾे आ मुझा पुट हेॾे आ अर्ज़ कई सोना पी जे कॾहिं पुट खे चवंदो बच्चा हेॾे आ पुट हेॾे आ उन में कहिड़ो हर्ज हबीब फरमायो सभु ठीकु आहे पर तोखे इजाज़त न आहे ओ साहबी आ ॻाल्हि बे कन कर जॾहिं महिल तुंहिंजे पुट जी तोते नज़र पवे ड्रोड़ी अचे त उते प्यार न ॾिजां चुमियूं न ॾिजां गलनि ते चुमियूं न ॾिजां भाकर न पाइजां वठी अचिजां घर में पोइ वणे सो प्यार कजां सहाबी रोई पियो आहे या रसूल अल्लाह अवां ख़ुदि फरमायो त औलाद सां मोहबत करियो मां पीउ आहियां मुंहिंजे दिलि में बचड़े जे लाइ मोहबत आहे 3 ॾींहंनि खां विछड़ियल आहे पुट दौड़ींदो मां गिराठियूं ॾींदोमांसि मां सीने सां लॻाईंदो मां रुख़सार चुमंदोमांसि हबीब फरमायो वणे सो कजां पर घर में उते सीने सां न लॻाइजां प्यार न ॾिजां उहो सहाबी हैरत में अची वियो आहे सोना छो मुंहिंजे हबीब जे अखियुनि में ॻोढ़ा भरिजी आया फरमायो सहाबी तोखे ख़बर न आहे पर जे बाग में तुंहिंजो पुटु ॿारनि सां रांदि पियो कुॾे उते कई अहिड़ा ॿारड़ा जा पीउ वफ़ात करे विया शहीद थी विया उहे कई यतीम ॿारड़ा तुंहिंजे पुट सां गॾु रांदि पिया खेॾनि तूं जेकॾहिं पुटु करे सॾु कंदे त यतीमनि खे पंहिंजा बाबा यादि ईंदा तूं जेकॾहिं पंहिंजे बचे खे सीने सां लॻाईंदे त यतीमनि खे पंहिंजा पीउ यादि ईंदा असांजा बि अब्बा हुजनि अॼु अचनि हा सीने सां लॻाईंदा मुंहिंजे महबूब करीम फरमायो मां कंहिंजी दिलि ॾुखो नथो चाहियां उहो ईसाई पियो लिखे इहो वाक़ियो पढ़ी करे मां मजबूर थी करे फ़ैसिलो कयो हिन काइनात में इंसान जो मौसम आहे त मदीने जो मीर आहे सुभान अल्लाह नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक नारे पीर नारे हैदरी यारो कुर्बान वञा मुझे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां दिल लगायो छॾियो हिल हुन जे पतो छॾे ॾियो दुनिया जी मर्ज़ी आहे हर कंहिंजी मर्ज़ी आहे को कंहिंजी तारीफ़ कंदो आहे को कंहिंजी तारीफ़ कंदो आहे मुंहिंजे हबीब जी हदीस आहे मन अहब शयन फअक्सर ज़िक्रहु जंहिंजी जंहिंसां मोहबत हूंदी आहे वो उन जो ज़िक्र कंदो आहे सुन्नी तोखे मुबारक हुजे तुंहिंजी मोहबत मदीने वारे मीर सां आहे तूं हलंदे फिरंदे महबूब जो नातो ॻाईंदो रहो पोइ ख़बर पवंदे क़यामत में त मुस्तफ़ा कंहिंखे तो सीने सां लॻाए सुभान अल्लाह बस उन यार खे दिलि ॾे दुनिया जे ॻाल्हियुनि खे छॾे ॾे कंहिंजी पचार न कर दिल जो दिल पर हिकिड़ो घणा ता न कजनि दिल ॾिजे ते हिक खे तोड़े सवस कनि से चिल विलाच अजनि जे दर दर लाइन दोस्ती सुभान अल्लाह बेशक सुभान अल्लाह मदीने पाक जी सरजमीन अल्लाह जुमले जमात खे मदीनो ॾेखारे आमीन जो आमीन शलम मदीने पार ॾेका दिल मुंहिंजी क़िस्मत करे गुंबदे खज़रात सा मुझे दिल ठरे मुझो मन ठरे ओ शलम मदीने पार ॾेका दिल मुंहिंजी क़िस्मत करे गुंबदे खज़रात सा मुझे दिल ठरे मुझो मन ठरे उन मदीने जे सरजमीन में हिकिड़ो यहूदी नौजवान मदीने जे बाज़ार मां सौदो वठंदो आहे मदीने जे बाज़ार मां घुमंदो रहंदो आहे ऐं घुमंदे घुमंदे केॾी महिल यार ते नज़र पइजी वेंदी सुभान अल्लाह ईअं जो मुंहिंजे हबीब जे मथां नज़र पइजी वई त दिलि ॾेई वेठो चओ सुभान अल्लाह दुआ कर कॾहिं तुंहिंजी मुंहिंजी बि नज़र पवे हाणे जो यार ते नज़र पई दिलि ॾेई वेठो आहे अञा कलमो कोन पढ़ई रोज़
अखियन में चौंदो अखियन खे अखियन में उम्मीदों आहीन अखियों दिल अखियन लाए वेठ हुआ झाईन पुछल की नकी गाल्हाईन आसरे बंदियो आहीन अखियों दिल अखियन लए सुभान अल्लाह पर महबूब जी मोहब्बत हिन जे सीने में घर करे तेरी चढ़ गया हाणे मच भरियो त आशिक बीमार थी पियो पी यहूदिया हुनखे ख़बर ई कोन्हे त ही इश्क जी कहाणी कहिड़ी आहे चवंदा उठ जी चोरी पखे में लिखंदी न आहे इश्क जी चोरी लिखण वारी न आहे पी वॾो अमीर आहे वॾो दुनियादार आहे वॾा डॉक्टर आया वॾा तबीब आया वॾा हकीम आया पर जीअं जीअं दवा कंदे वया तबियत ख़राब थींदे वई छो त तूं हबीब तूं तबीब तूं दर्दन जी दवा जान बि मुंहिंजे जीअ में ऐं आदर जा अनवा हाणे साहिब ॾे शिफ़ा मौला मरीज़न खे सुभान अल्लाह रोज रोज नवा हकीम पाईंदा हुआ नवा डॉक्टर पाईंदा हुआ ही नौजवान बीमार पियो आहे सिकरात वारे आलम में पर हकीमन खे चवण लॻो आहे हकीमो अवां जी भुल आहे मूंखे ॿी का बि बीमारी कोन्हे पर हिकिड़ी बीमारी आहे न कलीम का तसव्वुर न ख्याल तोर सीना मेरे आरज़ो मोहम्मद मेरी जोस्तजो मदीना मुझे न छेड़ो तबीबो मैं मरीज मुस्तफा हूँ मेरे जिंदगी जो चाहो बोलो मेरे जिंदगी जो चाहो मुझे ले चलो मदीना सुभान अल्लाह ओ पी परेशान थी वियो हकीम परेशान थी विया दवा न पी लगे दवा तॾहिं लगे जॾहिं जिस्मानी बीमारी हुजे हिते इलाज हिकिड़ो आहे त रुॻो दिलबर जो दीदार थी वञे सुभान अल्लाह ओ घणनि जा दिलबर हिते बहंदा असांजो दिलबर मदीने में आ घणनि जा दिलबर हिते होदा असांजो दिलबर मदीने में आ चवां असांजो दिलबर तव्हां सभई छा चवंदा किथे आहे हथ खणी ॿुधायो जंहिंजो न हुजे हिते हुजे हू न ॻाल्हाए अवां खां वधीक थकियल आऊं आहियां कराची खाने ताफ़ी मातरी टंडो मोहम्मद खान उते दोस्त जे महफ़िल में शिरकत करे वरी तव्हां ॾे पिया अचो जहिड़ो हाल आहे पिरियां नाल आहे पर जमात माशाअल्लाह प्यारी आहे थोरो ॻाल्हायो ऐं चवां असांजो दिलबर तव्हां सभई छा चवंदा केरु आहे किथे आहे चो मदीने ओ घणनि जा दिलबर हिते बहंदा असांजो दिलबर मदीने में आ ओ घणनि जा दिलबर हिते बहंदा असां दिलबर मदीने में आ असांजो हादी असांजो हामी हुज़ूर अनवर मदीने में आ घणनि जा दिलबर हिते होदा असांजो दिलबर मदीने में आ कयो तयारी हलो मदीने दुआ बि थींदी सुभान अल्लाह कयो तयारी हलो मदीने दुआ बि थींदी दवा बि थींदी जेको बीमारनि लाइ शिफ़ा तो आब कौसर मदीने में आ घणनि जा दिलबर होदा असांजो दिलबर मदीने में आ ओ घणनि जा दिलबर हिते बहंदा असांजो दिलबर मदीने में आ जन्नती असां त को ॾिठी त नाहे जन्नत में छा आहे अल्लाह जाने सुभान अल्लाह जोर सां चओ सुभान अल्लाह हथ खणी चओ सुभान अल्लाह थका त कोन आहियो न पक बुख लगी हूंदी न अल्लाह
इश्क के सलामत रखे जो थोरो थोरो मुके शक लगो पे भला पो भी को थकल हो जे त हथ खणी जोर सां चे सुभान अल्लाह भला इए त सुभाणे कलोड़ा कोन चवंदा त लोडो थकी पियो वा सुबनी हथ खया वासी थकी पिया अल्लाह मूंखे मदीनो घुमाए जन्नती असां त को ॾिठी त नाहे जन्नत में छा है अल्लाह जाने सुभान अल्लाह शायर जा लफ्ज़ ॿुधण जहिड़ा चवे तो मौला वलकुम फीहा मा तश्तही अनफुसुकुम या अल्लाह जन्नत में हर शइ अवेलेबल आहे मञो था खीर जा दरिया माखी जा दरिया सब आहिनि पर हींअर आऊं कीअं चवां मूं ॾिठी कोन मूं जन्नत ॾिठी कोन्हे इंशाअल्लाह रसूलुल्लाह जे सदके क़यामत का पोइ ईंदासीं पोइ जॾहिं घुमंदासीं पोइ चवंदासीं मौला तुंहिंजी जन्नत अहिड़ी आहे पर आशिक़ चवे थो हिन दुनिया में मूं जेका जन्नत ॾिठी आहे न मूंखां हुनजो पुछो सुभान त उहा कहिड़ी आहे जन्नती असां त को ॾिठी त नाहे जन्नत में छा है अल्लाह जाने मगर मदीनो असां त ॾिठो मगर मदीनो असां ॾिठो जन्नत जो मंज़र मदीने में आ मगर मदीनो असां त ॾिठो मगर मदीनो असां ॾिठो जन्नत जो मंज़र मदीने में आ घणनि जा दिल पर हिते बहूंदा घणनि जा दिल पर हिते बहूंदा असांजो दिल पर मदीने में आ वो नौजवान के हबीब करीम जो इश्क लगी वियो पी बेचारे हकीम घुराया तबीब घुराया पर शिफा न पई मिले आखिरी वक्त आए हाणे सजे जिस्म मां साह निकरी अची नड़ीअ ताईं पे तो आज नहीं चंद घड़ियन जो मेहमान आ पी जेडी मल हथियार फिटा कया बेवस थी करे नौजवान पुट जे कन ते मुंह रखी चवे तो बाबा जी जी मुंहिंजा बाबा जी आखिरी का घड़ी हुजे त ॿुधा तुंहिंजी तमन्ना हुजे आरज़ू हुजे पूरी करियां हाणे मां बेवस आहियां तोखे तबात लगे ई कोन पई नौजवान अखियों खोलियो रोई पियो आहे जी बाबा तमन्ना है पर तू कावड़ जी पौंदे नाराज़ थींदे जी पुट हीअ बि का नाराज़ थियण जी घड़ी आहे बस तू रुगो ज़बान मां ॻाल्हि कढ त मां पूरो करियां पुट रुअंदे अर्ज़ कयो बाबा मुंहिंजी हिकड़ी तमन्ना आहे कहिड़ी मुंहिंजो अखियूं हुजनि मोहम्मद मीर जो चेहरो हुजे सुभान अल्लाह दीदार करियां रूह परवास मां लथो चाहियां त मूं वटि सोन चांदी ज़र हुजे थो बुरा मदनी मिठा तुझे दर अॻियां मुंहिंजो घर हुजे ओ मां लथो चाहियां त मूं वटि सोन चांदी ज़र हुजे तो घुरां तो खां त तुंहिंजे दर अॻियां मुंहिंजो घर हुजे कावड़ जी वियो पुट ही वरी छा वो असांजे पुत्रनि जे ख़िलाफ़ ॻाल्हाईंदो आहे शैबा जे ख़िलाफ़ ॻाल्हाईंदो आहे उतबा जे ख़िलाफ़ ॻाल्हाईंदो आहे न न मां कोन वेंदुमि यहूदी क़ौम में असांजो वॾो नालो आहे पर पी पी आहे मजबूर थी वियो अॼु मजबूर थी करे रसूलुल्लाह जे दरवाज़े ते आयो सुभान अल्लाह ऐं इहो सैयद जे नाने जो वो दराज तां को ख़ाली मुठ हुई या रसूलुल्लाह तुंहिंजो पाड़े थी हबीबन फरमायो हाओ मुंहिंजे महबूबन फरमायो त पाड़े वारे जो वॾो हक़ आहे चाहे कोली भील छो न हुजे पर पाड़े वारे जो हक़ आहे महबूबन फरमायो जे पाड़े वारे खे ईज़ा ॾिनो न मां मोहम्मद जी दिलि ईज़ा केॾो पाड़े वारे जो हुकुम आहे जिबरील अमीन एतिरो पाड़े वारे जो ताक़ीद कयो जो महबूबन फरमायो मूंखे अंदेशो हो मतां मीरास में पाड़े वारे जो हिसो न थी पाड़े वारनि जो ख्याल करे यहूदी आयो हबीबन फरमायो जी तू मुंहिंजो पाड़े सिरिया जी मुसलमाननि जा नबी मुंहिंजो हिकिड़ो पुट आहे पर तुंहिंजो दीवानो आहे बि अचंद घड़ी जो महिमान मजबूर थी आयो आहियां वाह रहमत वारा नबी मुंहिंजे हबीब तानो कोन ॾिनो डोरापो कोन ॾिनो त कलमो कोन पढ़ियो अथई तुंहिंजो दीन लॻा मुंहिंजो दीन लॻा नल्ला छो त ही वो दरवाज़ो आहे जो गालियां दिया करते थे महबूब उनको दुआएं दिया करता था
अगर दुश्मन भी आ जाए तो काली कमली बिछा देता था। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। असां त मामूली मामूली गाली जे करे खानदान टुटी विया, रत जे रिश्तन में बाह लगी वई, जंग लगी पई आहे, मुंहिंजा बेटा मामूली गाली जे करे। पर जे नबी जो तो कलमो पढ़ियो आहे न, महबूब जे सीरत जे निहार जान जा दुश्मन भी ईंदा हा, मुस्तफा माफ़ करो। सुभान अल्लाह। अखबारों पढ़ो, कबायली छेड़ा पंज पंज टे टे जनाजा रोज पिया करन। आओ भाई खजर जे पुराने जालियत वारो दौर आ, मुसलमान जे करे मुस्तफा जो गुलाम आ, रसूलुल्लाह जी सीरत ई आहे, तो जे दर ते दुश्मन भी हली अचे त माफ़। सुभान अल्लाह। लाखिर लतीफ बे फरमायो त मुझे महबूब जी हदीस भी आ, जेको आजरी कंदो निवड़त कंदो, मां मोहम्मद उन जो सामने आ, उन जी इज्जत घटंदी न वधंदी। बेटा जे घोट फरमायो चे भाई जोगी थिया त कर हाल फकीरी ही, जे विख विख मिलने गारियो तब चवंदो चौजी, कावड़ पंहिंजे कल्ब जी पानी वांगर पी त सदो साम्य नसी यार ओडो न अचे तोखे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। हबीबन फरमायो भला को खैर माए, अर्ज कई सोना मेहरबानी खुली तब कदम भरे हल, अवां जो दीवानो आ, आखिरी वक्त आ, अवां जो दीदार। मुझे महबूब फरमायो अबू बकर उथी, उमर उथी, उस्मान उथी, अली उथी, साहब जे जमात मदीने जो मी रवानो थियो, यारो कुर्बान वञा। पी डोड़ी अग में घर में आयो आ, जेमल अल्लाह जा हबीब पता उन पी पंहिंजे पुट खे आवाज नो, पुट तुझे दिल जो दिलबर अची वियो आ। पुट जे घोट फरमायो त कंद जिन जी गोद में पाबोड़ जिन जी पोशाक, अज उन्हनि जी उता कयर रणो रिझी आयो। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। नौजवान बस आखिरी पसान में हिचकियन ते साह पियो खणे, पर जेरे मल पी आवाज नो, पुट तुंहिंजे दिल जो दिल भरजी वियो आ। उलमा लिखनि था नौजवान अखियूं खोलियूं, हीअं जो अख खोले त साम्हूं मदीने जे साईं जो दीदार, रोई पियो, रोई करे चवंदे वियो तुंहिंजो हुसन हबीब अजीब ॾिसी है, रान थिया हज़ार मानर गो, हो कई मस्त पञा मजे ज़ूबतिया मस्तान हज़ारे मान रुगो, ओ जिन नूर ॾिठो अनकाब मंझां से, कीअं न उथे रोअंदा ख्वाब मंझां, वठ दर्स बिरजे बाब मंझां, दर पान हज़ारे मान रुगो। सुभान अल्लाह। अखियूं खोले साम्हूं यार जो दीदार, बेटो जे घोट फरमायो अखियूं जित अड़ न चई सुभान अल्लाह, हथ खणी जो सुभान अल्लाह। सॼो कसूर त अखियुनि जो आहे, अखियूं जे अहिड़ी हुजत लॻनि त दिलि छो त बेटा तो फरमाए अखियूं जित अड़न, मन बि उते मिनथूं करे, पेरन पहण बासियो हाजत नाहे हथन, सभई उज़वा सैयद चवे प्या प्रिय लय पुरन, मुंहिंजो महबूबन अॼु चोरे मन चरियो कयो। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। अख खोले यार जो दीदार थियो, आशिक़ रोई। महबूबन फरमाई छो थो रोई, चई सोना मौत मथे थिया, वञण वारो कबर आ, क़यामत आ। अल्लाह जे हबीब फरमायो घबरा न, ओ नौजवान कलमो पढ़ तुंहिंजो कम आ, जन्नत रब खां वठी ॾियण मां मुहम्मद जो कम आहे। सुभान अल्लाह। नौजवान पढ़ण लॻो ला इल्लल्लाह, ला
मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने वो यहूदी तो चवे या रसूल अल्लाह ही जनाजो जाने तू जानी महबूब कलमो तो जो पढ़या पुट मुजो छा थी पियो हाणे मिल्कियत तुंहिंजी आ हाणे आजो आ खणी मुझे महबूब फरमायो अबू बकर उमर उस्मान अली जनाजो खड़ो मदीने हलो हाय हाय काडे हलो सुभान अल्लाह मदीनो मदीनो सदा साह सारे खबर ना है वीदस मौत मारे खबर ना है वीदस अलय मौत मारे मदीनो मदीनो सदा साह सारे खबर ना है वीदस अलय मौत मारे मारा तलाश मुझो तेरा दी दफन थिए मदीने जो कपड़ो तो मुझो कफन थिए तो बल से सगोरा तो बल से सगोरा सगन सा सवारे खबर ना है दस अलय मौत मारे सैयदना अबू बकर हजरत उमर सोनो अली हजरत उस्मान कुल्ले कांती हुजन मदीने वालो साईं अगिया जो सुभान अल्लाह मुझे महबूब जो फरमाना आम जनाज़ो हुजे तो उनके अगिया न हले सवाए मौलूदन को जिक्र फिक्र वाला बाकी जनाज़े जे पुठिया ऐं मुस्तबी ता हर पाए का जनाज़े कम से कम 40 कदम ताईं कुल्ले कांती थी ऐं नंबर 2 अल्लाह उनके रसूल के रज़ा जे ला जनाज़े में शिरकत कर असी छा कंदा आहियूं वास्तो आहे त पोइ वेंदासीं त न पुछंदासीं असां सां पेर भरई या न इहो ताल्लुक़ थियो इहो मतिलबु थियो सिर्फ़ु अल्लाह रसूल जी रज़ा जे लाइ मुस्लमान सां कांदी थिए क़ब्रिस्तान ताईं तदफ़ीन ताईं वञे मुंहिंजे हबीब फरमाए मोटंदो अल्लाह पाक उनखे 2 क़ीरातनि जेतिरो सवाबु ॾींदो सुभान अल्लाह साहबत पुछो या रसूल अल्लाह क़ीरात छा आहे हबीब फरमायो हिकिड़ो क़ीरात जबल औद खां वॾो अॼुकल्ह मां ॾिठो हूंदो असांजे एरिया में ईअं अलाह करे तव्हां न हुजे जनाज़े में कांदी 500 ईंदा नमाज़ पढ़ण वारा 200 बाक़ी सभु इहे बीठा हुआ साईं बुधो कोन्हे साईं सुथड़ा पलीता पोइ आयो छा जे लाइ पोइ तुंहिंजा बायोमेट्रिक करणु आहे सभु हुनजे मिटनि खे मुंहुं ॾेखारण जे लाइ इहा रिया आहे इहो तुंहिंजो अचणु क़ाबिल क़बूल न आहे जे आयो आहे त नमाज़ जनाज़े में शरीक थी मैयत लाइ दुआ मुझी दुआ है अल्लाह पाक असा तवा के मदीने पाक हाजिर नसीब फरमाए ओ नौजवान जो अबू बकर उमर उस्मान अली कांदी ऐ महबूबन करीमन पंजे हथन सा जन्नतुल बकिया में दफन फरमाए सुभान अल्लाह कब्र ते अजान जे बारे में हाने मौजू तो वडो आ मुझे 1.5 कलाक थी पर हन सवाल जो जवाब दिया तो कब्र पे असी तवा अल्हम्दुलिल्लाह अजान दींदा आहियूं अदा दींदा आहियूं छो दींदा आहियूं ऐं इंशाअल्लाह दींदासीं छो दींदा आहियूं जवाब क़ब्र ते अजान ॾियणु फर्ज़ न आहे को नथो ॾे को हर्ज न आहे वाजिब न आहे मुस्तहब न आहे सुन्नत न आहे मुस्तहब बाइस सवाब आहे असी तवा छो दींदा आहियूं मिशकात की हदीस मुझे महबूब फरमाए अल्लाह न करे बाहि लगी वञे नथी रुकजे रोड रस्तो ना आहे फाइल लीडर नथी पुजे अॻियां लकीर कढी रब जी अज़ान ॾे उते बाहि बि रोके ताज़ो मूं नेट ते पढ़ियो अफ्रीका में ऑस्ट्रेलिया में जंगल खे बाहि लगी पोइ हुकूमत ज़ोर लॻाए बि रही बाहि न विसामी उते मुसलमान मोहम्मद बीठा हुआ उते जो चयो अल्लाहु अकबर त बाहि रुकजे पोख में बीमारी पवे कुंड कुर्छ ते बांग दी घर में जिन्नत जो असरा जिन्नन जो कुंड में बांग दी नंढो ॿार रात जो रोए तो डप मां कन में बांग दी मी न पवे त बांग दी मी न रुकजे त बांग दी ज़ालिम बादशाह तख्त त न लहे बांग दी मतलब त जिते परेशानी हुजे उते बांग
दे त परेशानी लही ऐं ॿी हदीस मुझे महबूब फरमाए कूलू मिसलल मुअज्जिन जॾहिं बांगो बांग ॾे न त जीअं बांगो चवे अणी बि ईअं चओ बांगो चवे अल्लाहु अकबर सभु चओ बांगो चवे अल्लाहु अकबर तव्हां बि चओ बांगो चवे अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह अभी भी ये लफ्ज़ दोहरायो बांगो चवे अशहदु अन्ना मुहम्मद रसूलुल्लाह अभी भी ये चओ हुजरे चवे हय अल सलाम चओ ला हौल वला कुव्वत इल्ला बिल्लाह अने ॾींहं रात में घणियूं बांगूं ईंदियूं आहिनि जेके पंज ॿुधण ते पंज ॿुधाइनि जेके चार ॿुधनि था ते चार ॿुधाइनि तुसीं आहिनि त पंज पर फजर वारी पक कोन्हे फी घणो आहे ॾींहुं रात में घणियूं बांगूं पंज हाणे जे रोज़ माण्हू पंहिंजी आदत बनाए हर बांग जिते बि ॿुधे बनीअ ते ॿारे ते मोटरसाइकिल ते अकल लॻाए हुनजो जवाब ॾे त यकीन हुनजी आदत बणिजी अदा बणिजी वेंदी आहे हाणे हमरा मरी वियो साईं अब्दुल कयूम जहिड़ो आयो क़ब्र ते जी बांग ॾिनी हिकु त वीचारो मिट माइट छॾे लटा बंगला गाॾियूं छॾे हिकिड़े कफन में आयो अंधेरे घर में परेशान आहे मथां जो हिन अल्लाह जो ज़िक्र कयो त हुनजी परेशानी लही सुभान अल्लाह नंबर 2 मथां मौलवी साहब चयो अल्लाहु अकबर ही क़ब्र में आदत आहे न ही जवाब बोले अल्लाहु अकबर बांगो पे चवे अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह ही क़ब्र में पे चवे अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह बांगो क़ब्र का बाहर पे चवे अशहदु अन्ना मुहम्मद रसूलुल्लाह ही क़ब्र में वो सागिया लफ्ज पे दोहराए मलाइका जेकी ना नकीर आहिनि सवाल जवाब पुछण वारा दफ्तर वेड़े बगल में थींदा रवाना मौला छा करियूं जेको पुछण आयासीं बिना पुछण जे ॿुधाए वियो आहे सुभान अल्लाह हाणे अव्हां जी मर्ज़ी आहे जे पंहिंजे मुर्दनि जा सजण आयो त बांग ॾियो जे दुश्मन आयो त न ॾियो वाजिब ना है फर्ज ना है सुन्नत ना है मुस्तहब है बाइस सवाब है मुझे दुआ है अल्लाह ताला अदा अली बख्श जे वालिदैन जा दर्जा बुलंद फरमाए हाजी अल्लाह रखो के अल्लाह ताला जन्नत में अल्लाह मकाम अता फरमाए रब साईं जी वालिदा जा दर्जा बुलंद फरमाए रब मुझी जुमले जमात की हाजिरी कबूल फरमाए सभिनी नातो पढ़ियो कुआड़े साहब पढ़ी से अंदर कयो पढ़ी अदा लुकमान नात पढ़ी मुझे दोस्ता बा मोहम्मद इमरान अदा अदनान चांडियो इन जी महफिल सां फकीर जी ते हाज़िरी थई अल्लाह सभिनी जी हाज़िरी कबूल फरमाए ऐं ही नात खान मूंसां गॾु आयल हो इनखे वारी कोन ॾिनी हाणे मुंहिंजो इरादो आहे त ॿ टे शहर अव्हांखे ॿुधाए इन जी बि हाज़िरी लॻी वञण खां बाद में इंशाअल्लाह जेको साईं सैयद हनीफ शाह जो जेको हुकुम हो सल्ले अला नबीना सल्ले अला मोहम्मद तू ही जाना है कौम साल महबूबा तो बेमिसाल महबूबा तो बेमिसाल तू ही जाना है कौम साल महबूबा तो बेमिसाल महबूबा तो बेमिसाल तुझे हम सर के नथी दो तुझे हम सर के नथी दो महबूबा तो बेमिसाल तू ही जाना है कौम साल महबूबा तो बेमिसाल महबूबा तो बेमिसाल महबूबा तुई जाना निरालो महबूबा तुई जाना निरालो मीम हमीम ऐदाल तुई
जो ना है को मिसाल महबूबा तो बेमिसाल महबूबा तो बेमिसाल शम्से कमर खावत आही प्यारो शम्से कमर खावत आही प्यारो तुई जो हुस्नो जमाल महबूबा तो बेमिसाल महबूबा तो बेमिसाल तुही जो ना है को मिसाल महबूबा तो बेमिसाल महबूबा तो बेमिसाल काबे जो भी काबो तो काबे जो भी काबो तो अपने आमना जो तो लाल महबूबा तो बेमिसाल महबूबा तो बेमिसाल तुही जो ना है को मिसाल महबूबा तो बेमिसाल महबूबा तो बेमिसाल मुस्तफा जाने रहमत पेला हो सलाम मुस्तफा जाने रहमत पेला हो सलाम शम्मे बज़ में हिदायत पेला हो सलाम शम्मे बज़ में हिदायत पेला गौसे आज़म इमाम तो का बन्नो का गौसे आज़म इमाम तो का वल्ला का जलवा है शान कुदरत पेला हौसला मुस्तफा जाने रहमत पेला हौसला शम्मे बज़ में हिदायत पेला हौसला सलातो वस्सलामु अलैका या रसूलल्लाह व अला आलिका व अस्हाबिका या हबीबल्लाह